भाऊ चवन पिया त चश्मा लिंक ते पावर मनसूबो जोड़े रहा आहिनि जंहिंमां 44 मेगावाट बिजली हासिल कई वेंदी। भाऊ वाह जो कम थी वियो। गर्मियुनि में त घटि में घटि बिजलीअ वारी अखि छिंभ ख़तम थींदी। चवंदो हो मैं त पढ़ न पढ़े 2 अखर पढ़ी पई हा त इहा मोगाइप वारी ॻाल्हि न करी हा। छो भाऊ इन में मोगाइप जी कहिड़ी ॻाल्हि आहे? अड़े मोगा दरिया में पाणी लभे कोन, सिंध में ज़मीनूं पयूं सुकनि, माण्हुनि खे पाणी पीअण लाइ कोन थो मिले, जरहनि जो वञी तरे सां लॻा आहिनि, तूं वरी पियो पावर प्लांट ऐं कैनाल जूं ॻाल्हियूं करीं। छो भाऊ हूअं इन कैनाल में पाणी नाहे हूंदो छा? अड़े मोगा सभ खां पहिरीं त सिंधूअ में हिसे जो पाणी छॾणु घुरिजे, पोइ जे पाणी वधीक हूंदो तॾहिं ॿोॾ खां बचण लाइ पंजाब में इन कैनाल में पाणी छॾिबो आहे ऐं सिंध में ॿोॾ खां बचण लाइ पाण वारी छंडण में पाणी लोड़े छॾिबो आहे। हिते आहे जो ॿोॾ त ठहियो पर कोटड़ी खां हेठि जेको 3.6 MAF पाणी छॾणु घुरिजे सो डाउन स्ट्रीम में छॾियो ई कोन थो वञे। समुंड आहे जो बदीन पूरो करे हाणे अची हैदराबाद सां लॻो आहे। कमाल आहे भाऊ। इन छंडण कैनाल में मुंहिंजो मतिलबु आहे त चश्मा झेलम लिंक कैनाल में बिजली ठाहिण लाइ पाणी छॾीनि पिया, बाक़ी समूरी सिंध सुके पई, तंहिंखे को पाणी ॾियण लाइ तयार ई न आहे। तॾहिं त चवंदो आहियां त पढ़ी हा त इहा ॼाण पाण रखी हा। सच थो चवीं भाऊ? ख़ैर अञा बि वक़्तु कोन वियो अथई। पाण त पढ़ पर पंहिंजे औलाद खे बि पढ़ाए।